हज जो मौके हुआ। हजरत मालिक बिन दीनार हज जे मौके ते काबतुल्लाह जे हरम में पहुतो आ। हज जी अदायगी थी रही आ, दुनिया सजी हज करे रही आ। मालिक बिन दीनार भी हज करे रहियो आ। सफ़ा मरवा जो ड्रोड़ो थी वयो, मुज़दलिफ़ा में पहुंचण थी वयो, मिना में रातियों गुज़री वयो, मैदान अरफात जो खुतबो थी वयो। आखिरी हज्जतुल विदा जेको आखिरी मुंहिंजा दोस्त अजीज काबतुल्लाह जो तवाफ़ आ, आखिरी तवाफ़ भी थी वयो। हाणे ज़हनी तौर ते आज़ाद थी करे मालिक बिन दीनार काबे जे साम्हूं बीही करे रोई हथड़ा खणी थो चवे, ओ मुंहिंजा करीब रब। मालिक बिन दीनार तमाम हज जा फराइज पूरा कया, पुछण थो घुरे मौला मखलूक हेॾी आई आ, कंहिंजो हज क़बूल थियो, कंहिंजो हज क़बूल न थियो। ईअं दुआ घुरंदे घुरंदे अख अख सां लगी ॾिसे त ॿ फरिश्ता, हिकिड़ो सेरांदी बीठो आ, हिकिड़ो पेरांदी बीठो आ। सेरांदी वारो पेरांदी वारे खे चवण लॻो सभिनी जो हज क़बूल आ मगर हिकिड़े शख्स जो हज क़बूल नाहे। तवज्जो। हज़रत मालिक बिन दीनार छिरक भरे उथियो। याद रखो ईमान जी तकाज़ा कहिड़ी आहे? ईमान जी तकाज़ा इहा है त अल्लाह जे रहमत में उम्मीद एतिरी हुजे जो उन जो जीअं समुंड जो ॿियो किनारो कोन्हे, खुदा जे रहमत में उम्मीद भी ईअं बेपाया हुजे, लेकिन गॾो गॾु खुदा जो ख़ौफ़ भी वरी एॾो हुजे। हज़रत अमीर उमर साईं वांगुरु त जेकॾहिं ऐलान थिए त अंबिया खां बाद, अंबिया खां बाद सब जन्नत में वींदा, हिकिड़ो दोज़खी अमीर उमर चवे थो मां डिॼां थो त मतां उहो मां हुजां। तवज्जो, मां डिॼां थो मतां उहो मां हुजां, पर जेकॾहिं मुझो रब ईअं फरमाए अंबिया खां बाद बाक़ी जेके न हड़ई वींदा जहन्नम में, हिकिड़ो जन्नत में रब जे रहमत में उम्मीद आ, चवां थो उहो मां हूंदुसि। यानी अल्लाह जे रहमत में उम्मीद भी वॾी हुजे ऐं अल्लाह जो ख़ौफ़ भी दिल में हुजे। उम्मीद ऐं ख़ौफ़ जे विच में ज़िंदगी गुज़ारण कंहिंजी निशानी आहे? चो ईमान वारे जी निशानी। कंहिंजी निशानी आहे? ईमान वारे। हज़रत मालिक बिन टाइम सवा कलाक खां 1.5 कलाक मुंहिंजो दुआ कयो त मां थोड़ो मौज़ू खे छेड़े वठां। हज़रत मालिक बिन दीनार रहमतुल्लाह ताला अलैह जियां जो ख्वाब ॾिठो दाह करे उथी पियो, ज़ारो कतार रोअण लॻो, इस्तग़फ़ार पढ़ण लॻो, काबे जे ग़िलाफ़ खे वठी रड़ियूं करण लॻो, चुमियूं ॾियण लॻो, दुआ मुंहुं घुरी आहे, ख्वाब मुंहुं ॾिठो आहे, यकीनन इहो माई थी सघां थो, इहो मूंखे ई हुकुम थियो आहे। रोंदे रोंदे हीणा हाल थी विया, हीणा हाल करे जेॾी महिल बे इंसान रोई रोई बेवस साणो थींदो आहे, ज़ोरी निंड अचे वेंदी आहे। उन मालिक बिन दीनार खे निंड अचे वई, जीअं निंड जो आई ॾिसे त साबिया फरिश्ता वरी साॻे नमूने सां बीठा, चवनि था ओ मालिक बिन दीनार तूं छाजे लाइ थो रोई? उहो तूं नहीं, उहो को ॿियो आहे। पुछे थो जे ॿियो आहे त केरु आहे? चवनि था मोहम्मद हारून बल्खी आहे। मोहम्मद हारून नौजवान ॻाल्हाए, मोहम्मद हारून बल्खी आहे। हज़रत मालिक बिन दीनार चवे थो हारून बल्खी त केतिरा हूंदा? का ख़ासि निशानी? चवनि था हिकिड़ी बाह वारो आहे, हिकिड़ी बाह कान्हे से हिकिड़ी बाह वारो आहे। निंड मां उथी पवंदो आहे, काबे जे हरम में डोड़ंदो आहे, दिमाग़ दिल ते मोहम्मद हारून बल्खी काथे आहे, मोहम्मद हारून बल्खी काथे आहे। ज़हन सलामत थियो, अकुल कमु कयो, यकीनन मालूमात कई बल्ख जे रहण वारा काथे आहिनि? चयो मिना में फलाणी जगह ते जेको खीमो आहे उन में बल्ख जे रहण वारा आहिनि। हज़रत मालिक बिन दीनार उन खीमे में आयो, अस्सलामु अलैकुम वालेकुम अस्सलाम, अदा तमां बल्ख जे रहण वारा? जी साईं बल्ख जे रहण वारा। तव्हां में मोहम्मद हारून बल्खी कहिड़ो आहे? सभिनी चयो साईं, तवज्जो कजो, सभिनी चयो साईं उहो त अल्लाह जो नेक बानो आहे, उहो अल्लाह जो नेक बानो आहे, आबिदा ज़ाहिदा। हज़रत मालिक बिन दीनार हैरत मां पुछो आहे काथे? चयो ओ हुआ पहाड़ी आहे,
वो पहाड़ी आ उन पहाड़ी जे मथा उहो अलग होंदो आ रात दी रुगी रोंदो आ रात दी ज़ुहदो इबादत में सजदन में गुजारींदो आ इन पहाड़ी ते रहंदो आ मानुन सा गड कोन रहंदो आ अलाए केडी मल खाए थो अलाए केडी मल पे थो मालिक बिन दीनार फरमाइन था मुझे दिमाग मां ठकाव निकरी वया होडो रब्बे कायनात जो हुक्म थियो आ मुखे ख्वाब में आयो आ मोहम्मद हारून बल्खी जो हज कबूल ना है हेडा दुनिया चवे थी ही हेडो नेकोकार आ ही हेडो परहेजगार आ ड्रिजदो खुदा जो नेको बानो जिए जो वने दिसे तैयार सजदन में लगो पयो आ तवज्जो नौजवानो तवज्जो सजदन में लगो पयो आ इमाम मालिक बिन दीनार पुठियां बीही रहा अखिन मां लुड़क लाड़े रहा हन मुझा मौला पंहिंजे कुदरत के पाण थो जानी पंहिंजे कुदरत के निज़ाम के पाण थो जानी बुधा छा थो पियो ॾिसां छा थो पियो हुन कयो अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाह अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाह मालिक बिन दीनार चयो अस्सलामु अलैकुम तो हुन जवाब ॾिनो ओ मालिक बिन दीनार व अलैकुमुस्सलाम जेडी मल नालो मोहम्मद हारून बल्खी वरतो दाह निकरी वई मालिक बिन दीनार खा किरी पियो जमीन ते एडो मकाम भी मिलियो पयो आ एतरी इज्जत भी मिली पया मगर हाल ही आ जो हज कबूली न थियो आ पाण जो दाह कयो उन लुड़क उघंदे मोहम्मद हारून बल्खी मुहड़ पोइते कंदे निहारे च तैयार पुछण आयो हई त तुझो हज कबूल छो न थियो वा पुछण आयो हई तुझो हज कबूल छो न थियो वा मालिक बिन दीनार फरमाइन था लुड़क लाड़ी दे चे महायार राज समझ में न थो अचे मामलो छाए चवे तो वेहु त मां तोखे बुधाया त राणो छो रुठो आ मालिक बिन दीनार रोंदे वेठो मोहम्मद हारून बल्खी रोंदे गाल कई नौजवान गाल बुधाई नौजवान तवज्जह कर मोहम्मद हारून बल्खी चवे थो आऊं बल्ख जे फलाणे अमीर घराणे जो शहजादो अब्बी अम्मा के हिकड़ो बाबा सही दुनिया छड़े वयो अमड़ मुजी नेक न्याणी भेण मुखे अल्लाह हिकड़ी दिनी मां दौलत जे नशे में शराब खोरी कंदो हुयो से गलत मानुन सा मुजो दोस्तियों दौलत जी घणाई मुजा दोस्त अजीज याद रखजा जेके खुदा हलाल जी दौलत नसीब करे बाकी दौलत ॾाढी ॾुखी आ खुदा खां घुर खुदा एतरी दे जंहिंमें ईमान जी रब सलामती अता फरमाए सुन मालिक बिन दीनार चवे थो त मोहम्मद हारून बल्खी चयो शराब पीतल हो रमजान जो महीनो हो दुनिया रोजन में हुई मुझी अमड़ भी रोजे सा हुई मुझी भेण भी रोजे सा हुई मां उनन वट रोजे जे हालत में शराब पी करे आयो से थेड़ खाईंदो आयो से दरवाजो अंदर खोले हकल कैम छोकरी मानी मुझी पचाई थई या कान पचाई थई अमड़ हकल दिनी मोहम्मद हारून तोखे शर्म न थो अचे रमजान जो महीनो आ फर्जी रोजा लगा पया हन मुखे भी रोजो आ तुझे भेण के भी रोजो आ बेहया कुछ हया कर तू पांजे भेण के बानी रोजे में किया थो गुरी चवे तो ऐ मालिक बिन दीनार मां अगते वधुस भेण के मुक हण ला मुझे हथ में वडी मुंडरी पातल हुई जिए जो भेण ते वार कयुम कहते वार कयुम तवज्जो जिए जो भेण ते वार कयुम अमड़ जी जल मुझे साम्हूं अचे वई भेण निकरी वई अम्मा अचे वई उहो मुझो मुको जी जल अमड़ खे लगो अमड़ जी अख निकरी वई अमड़ जी अख जमीन ते अचे पहुती अमड़ जो नूर खत्म थी वयो मां पंहिंजे नशे जे हालत में वञी कंहिं कमरे में किरियुस जेडी मल अख खुली जेडी मल अख खुली जी जल अमड़ जो इहो हाल ॾिठ में एतिरो शर्मसार थियो में शराब पीअण त छॾ में कुहाड़ी खणी उहा बाह कट
अॻिते अमड़ जी आॾो पेश कयम ओ मुझी जी जल अम्मा जंहिं बाह मां तोखे तकलीफ़ आई आ जंहिं चीच मां तोखे तकलीफ़ आई आ इहा बाह ई मूंखे न खपे ओ मालिक बिन दीनार अमड़ चयो मुआफ़ कान कंदी सही ओ मालिक बिन दीनार हिकिड़ो हज न ॿियो हज न ही ॾहों हज करे रहियो हां जेॾी महिल मां काबे जो तवाफ़ कंदो हां को न को रब जो नेक बानो चवंदो आहे ॿुधी थो मां चवंदो हां लब्बैक अल्लाहुम्मा लब्बैक को न को खुदा जो सालिह बानो चवंदो आहे ॿुधी थो जवाब थो मिले ला लब्बैक उखरुज निकिरी वञो रुवंदो रुवंदो तवाफ़ कंदो हां दुनिया खे मुंहुं ॾेखारण जहिड़ो कोन हां अम्मा मुआफ़ नथी करे मुंहिंजो रब हज क़बूल नथो करे 10 साल 10 हज ते आयो हां मगर अम्मा माफ़ नथी करे रब कबूल नथो करे मालिक बिन दीनार ॿुधाए त मां छा कयां हज़रत मालिक बिन दीनार फरमाइंदा पुछो मां तुझी अम्मा किथे आ चे तो मुझी अम्मा बि हज ते आयल आ रोई रोई मालिक बिन दीनार डोड़ंदो मोहम्मद हारून बल्खी जे अमड़ वट पहुतो ओ अल्लाह जी बानी तू मोहम्मद हारून जी अमड़ है जी मालिक बिन दीनार मां उन जी अमड़ हां निहारे पुछेस तो दे खबर जे कदे मक्के जे सरजमीन ते के 4-5 तुझे पुट जा दुश्मन उनके जे कदे बाह में साड़ीन बर्दाश्त थी दई चवे थी छा थो चे मुझो बच्चो आ मां उनके बर्दाश्त किए कंदस मुझे बच्चे के केरु बाह में साड़े त मालिक बिन दीनार रोई चेस अल्लाह जी बानी इन दुनिया जी बाह के बच्चे ते बर्दाश्त नथी करी इन काबे जो कसम खणी थो तोखे चवा तुझे बच्चे जो हब कब्ज कबूल कोने 10 हज कयो थे मगर कबूल कोने रब राणो नथो परचे जैसी तू न परचंदी तेसी रब राणो कोन परचंदो मदीने जो मीर कोन परचंदो जे करे तुझो बच्चो इन हाल में मरी वयो या तुझे मथा इन हाल में मौत अची वयो तुझो बच्चो जहन्नम जो बारण बणजी वेंदो हिते तू बाह नथी सही सगी जहन्नम जी बाह किए बर्दाश्त कंदी मां हुई अमड़ अमड़ हुई दाह निकरी वई ओ मुझा करीम रब मु मोहम्मद हारून खे माफ़ कयो जॾहिं अमड़ माफ़ कयो तॾहिं मोहम्मद हारून काबे जो तवाफ़ कयो त मलाइक मरहबा चई मुबारकूं पिया ॾियनि ए नौजवान अखियूं खोल ए नौजवान अखियूं खोल एडो आबिद हुजे जाहिद हुजे ॼाणी वाणी बि अमड़ के धक कोन हयई तवज्जो नियत में बि अमड़ जो धक कोन हुयो धक भी अचानक लगो लेकिन लगो उन जे हथ मां इजालो भी एतरो कयई पर रब तेसी माफ़ न कयो जेसी जीजल अम्मा माफ़ न कयो ए नौजवान जॾहिं पंहिंजे जीजल अमड़ जे साम्हूं अची पंहिंजे दिल पर पीर जे साम्हूं अची रुगी हथन के न संभाल जा जुबान के भी संभाल जा त अखिन के भी संभाल जा मां नथो चवा अल्लाह ताला कुरान करीम में इहो ही हुक्म तो फरमाए फला तकुल लहुमा उफ़िन जॾहिं पंहिंजे अबे अम्मा जे साम्हूं अचो केतिरा भी ॾुखायल हुजो केतिरा भी परेशान हुजो हालात कहिड़ा भी हुजनि ॾुखिया हुजनि या सुखिया हुजनि अबे अम्मा जे साम्हूं उफ़ भी न कुछ जो वला तनहरहुमा उन्हनि खे झिड़क न ॾिजो छो त जॾहिं अम्मा जी पीरी थींदी आहे अबे जी पीरी थींदी आहे उहे अजीब अजीब ॻाल्हियूं करणु शुरू कंदा दिलि चवे थी अञा बि क़ुरान जी आयत मथां खां शुरू कयां त तव्हांखे सम्झ में अचे इम्मा यबलुगन इंदकल किबर इंदकल किबर अहदुहुमा औ किलाहुमा रब चवे तो जॾहिं तुझी अम्मा या अबो कुराड़ा थी वञनि छा थी वञनि
वॾी उम्र के पहुची वञा उन्हनि जाॾो उफ भी न कुछ जा उन्हनि के झिणक भी न ॾिजा मता तो का रिश्तेदारी जी ॻाल्हि करी पुट जो रिश्तो हेॾे कयां मां चवई बच्चा इहे न कर अम्मा तू त चुप कर पढ़ी तोखे कहिड़ी ख़बर मता पी चवई बच्चा मुंहिंजो तजुर्बो ॿुधाए थो त इहा शइ मुनासिब कोन्हे ऐं तू मता वाह तू बिल्ले वांगुरु खोले चवी बाबा तो पोढ़े के कहिड़ी कर ख़बरदार थी जा अॼु जन के चवी तो तहां चुप करे वे हो ओ बेवकूफ तो खवा गाल विसरी वैया जदे तोखे गाल्हाइण कोन ईंदो हो तोखे गाल्हाइण सेखारण वारी इहा जी जल अमड़ आ अज तो तू पी के चवी बाबा मुझा हेडा वडा वडा दोस्त आया हन मेहरबानी करे बाहर न निकर जा ओ जालिम तोखा विसरी वैया उहा घड़ी जडे तोखे हलण को नहीं दो इहो जानी बाबा होयो जेको तोखे कुल्हड़न ते खणंदो होयो कुल्हड़न ते खणी करे तोखे हली मेला घुमाइंदो हो कुल्हड़न ते खणी करे तोखे शहरन जा सैर कराइंदो हो जा त मुझो बचड़ो हली नथो सके तोखे हलण सेखारियो इन दिल पर पी सेखारियो तोखे गाल्हाइण सेखारियो इन जी अमड़ सेखारियो बदबख्त अज तू उन्हनि खे तो चवी अम्मा जुबान बंद कर बाबा बाहर न निकर जा एड़ी जुबान के कट्टे कुत्तन खे दई छद अबो सद करई ओ मुझा बचड़ा फलाना तू चो जी 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 कया मुझा सुहना बाबा अमड़ सद कयो बचड़ा तू चो सदको वञा मुझी सुहनी अम्मा फर्श ते तू जी कर त अर्श खां जन्नत जी खुशखबरी तोखे मिले ये पांजे तरफ का ना ये अल्लाह जो कुरान तो चवे अगी आयत भी पढ़ा अगी आयत भी पढ़ा यह तो थी कुरान में गाल्हाइण जी गाल है लेकिन कुरान सेखारियो त अबे अम्मा जे साम्हूं अची त अच जा कीअं खोल कुरान मुसलमान वख्फिद लहुमा जनाह ज़ुल्ल मिनर रहमा अल्लाहु अकबर अल्लाह ताला पाक कुरान करीम में बुधाए रहो ओ इंजीनियर जी मौला जेडी मल घर जे दर अंदर अची या डिग्री उछलाए नढड़े लाकू वारो बबलू थी करे अमड़ जे कदमन में हलियो ऐ डॉक्टर ऐ एमपीए ऐ एमएनए ऐ वजीर आला ऐ वजीर आजम ऐ सदर दुनिया जे जह बे कुर्सी ते हैं दुनिया जे जह बे ओहदे ते हैं दुनिया का बाहर रख जा मगर जदे जी जल अमन जे साम्हूं अची जदे कुराड़े बाबा जे साम्हूं अची ए थी न अच जा अमर सोचण ते मजबूर थे अबो सोचण ते मजबूर थे अल्लाह मुझे बच्चे जो मूड सही आ अल्लाह सही ना है गाल्हाया या न गाल्हाया यह बदबख्त औलाद जी निशानिया बल्कि खुश नसीब उहो औलादा जो अचे चवे त बाबा ऐं अम्मा जो मूड आहे अलाए कोने ये गाल तॾहिं कया जॾहिं जी जल भी मूड में हुजे मुझो जानी बाबा भी मूड में हुजे सब कुछ डिग्रियों बाहर छड़े करे नढड़े लाकू वारो जेको अम्मा चवंदे ओ मुझा गुल ओ मुझा शहजादा ओ मुझा बचड़ा ओ मुझा फलाना ओ नंढड़े लाकू वारो थी अचे अमड़ जे कदमन ते चुमियूं ॾिजां दिल पर पी जे कदमन ते चुमियूं ॾिजां रब्बे काबा जो कसम मुझो रब थो फरमाए जेडी मल तू अबे अम्मा जे आडो ए वक्फिद लहुमा जनाह ज़ुल्ल मिन रहमा ही पर यानी ही तुंजा हथ जेके हन ही तुंजो उडाम उडाम यानी तुंजे दिमाग में जेका गाल वेठी आ तवा फलाणो हां फलाणो हां फलाणो या सब उडाम कढ़ी करे कंदड़ो झुकाए जेडी मल अम्मा जे आडो बीठे मुझो रब तो चवे जेडी मल वरी दर खां बाहर निकते त जेका अग में इज्जत हुई उन खां 100 गुना इज्जत मां रब ज्यादा ॾेई छॾींदो मैं अबे अम्मा जे आडो कंद झुकाईंदे त तुझे इज्जत में कमी कान ईंदी तुझी इज्जत मुझो रब हर ईंदड़ ॾींहुं वधाईंदो वेंदो पर जे अबे अम्मा जे आडो वेही पंहिंजी मौत बिराई ॾेखारियई त यादि रखी छॾ न हिते इज्जत मिलंदई न हुते इज्जत मिलंदई